नाज़रीन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम में अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु असां तव्हांखे पंहिंजे ब्यूरो टाइम में इहो ॿुधाईंदासीं त मिरपुर ख़ास ज़िले जी जेका हींअर ताज़ी इलेक्शन थी बल्दियाती, जंहिंमें मिरपुर ख़ास ज़िले जूं 46 यूनियन काउंसिलूं ऐं उन में 7 तालका हुआ, जंहिंमें 7 तालकनि में हिकिड़ो तालका हुसैन बख्श मरी हो, तालका सिंधड़ी हो ऐं म्यूनसिपल कमेटी मिरपुर ख़ास हुई ऐं उन खां अलावा म्यूनसिपल कमेटी शुजाब हुई, तालका डिगड़ी, तालका जुडो ऐं तालका कोट गुलाम हूंदो आहे। जिन में असीं तव्हांखे ॿुधायूं त 2 तालकनि जे अंदरि हिकु तालको जेको शुजाबाद हो उनखे म्यूनसिपल कमेटी जो दर्जो ॾेई 27 वार्डनि ते ठाहियो वियो। उहो जेको एतिराज़ातनि सबबु उन में इलेक्शन कोन थी। उन खां अलावा 46 यूनियन काउंसिल मां 8 यूनियन काउंसिल में हिन वक़्तु बि इलेक्शन कोन थिया। एतिराज़ातनि सबबु इलेक्शन कोन थिया। उनजो मेन सबबु इहो हो जेके ॿाराड़ी जा इलाइक़ा शहर में शामिलु कया हुआ, उन करे जेके कुझु एतिराज़ात दाख़िल थिया हुआ। जी मीरवा टाउन कमेटी हूंदो, उतां जे माण्हुनि पारां उते एतिराज़ात सिंध हाईकोर्ट में दाख़िल कया हुआ, जंहिंमें ताज़ो जेको हाईकोर्ट जो जेको फ़ैसिलो आयो उन खां पोइ हिन वक़्तु मिरपुर ख़ास जे जेको आहे 8 मिरपुर ख़ास ज़िले जे मुख़्तलिफ़ तालकनि मञा जेके 8 यूनियन काउंसिलूं ऐं 1 म्यूनसिपल कमेटी शुजाबाद में इलेक्शन न थी। ऐं तव्हांखे तकबंदनि जे हवाले सां अॼु असीं मिरपुर ख़ास जी सूरत हाल इहो ॿुधाईंदा हलूं जी मिरपुर ख़ास शहर जंहिंमें हिन वक़्तु 47 वार्ड हुआ, उन खां अलावा 1 मीर मोहम्मद ख़ान आचन यूनियन काउंसिल ठही हुई। जॾहिं मीर मोहम्मद ख़ान आचन जेका यूनियन काउंसिल हुई उनजो असीं तव्हांखे ॿुधायूं, मीर मोहम्मद ख़ान आचन यूनियन काउंसिल में मिरपुर ख़ास शहर जे चारों तरफ़ वारा इलाइक़ा, जी बस टर्मिनल वारो इलाइक़ो थी तो भर में जेको आहे भील कॉलोनी अची थी वञे, उन खां अलावा इकबाल पंपार रोड अची वञे, उन खां अलावा जेको काग बंगले वारो इलाइक़ो जेको रोड जे बिल्कुलु पासे में जेके इहे इलाइक़ा आहिनि, उन खां अलावा देह पंवर की अची थी वञे, इन खां अलावा जेको सियाल कॉलोनी अची थी वञे। ऐं इहे जेके बि सियाल कॉलोनी या इहे जेके बि शहर जा इलाइक़ा आहिनि, इन्हनि में गैस जूं सहूलियतूं बि आहिनि ऐं उन में टेलीफोन जूं तोखे शहरी जेके सहूलियतूं पीअण जे पाणी जूं सहूलियतूं, मगर इन्हनि खे तकबंदनि जे हवाले सां इन्हनि खे ॿाराड़ियुनि में शामिलु कयो वियो, जंहिंजे करे उते जे माण्हुनि सां जेके शहर जे लॻभॻि जेके माण्हू रहनि था उन्हनि लाइ खोड़ सारा मसइला हुआ। जी शहर में हिन वक़्तु जेकॾहिं मुतहदा क़ौमी मूवमेंट पारां जेकॾहिं 32 सीटूं खयूं आहिनि 47 वार्डनि मां, उन खां अलावा आज़ादु उम्मीदवार बि जीतिया आहिनि। ज़ाहिर आहे शहर जे अंदरि जेको चेयरमैन मुतहदा क़ौमी मूवमेंट जो ईंदो त उन हवाले सां हिन खां पहिरीं जॾहिं तालको मिरपुर ख़ास हूंदो हो ऐं उन में 4 यूनियन काउंसिलूं तालके मिरपुर ख़ास जूं ॿाराड़ी जूं हूंदियूं हुयूं, 8 यूनियन काउंसिलूं शहर जूं हूंदियूं। उन में हींअर म्यूनसिपल कमेटी जॾहिं ठहियो त उन में 47 वार्ड कमु कया हुआ ऐं 4 यूनियन काउंसिलूं जेके ॿाराड़ी जूं उन्हनि में वरी तालको शुजाबाद क़ाइमु थियो। हिन वक़्तु माण्हुनि लाइ खोड़ सारा इहे मसइला हुआ। जी इलेक्शन आई पई त माण्हुनि जूं तयारियूं मुकमल हुयूं ऐं उन खां पोइ जेको अदालती फ़ैसिलो आयो। हिन वक़्तु बि जेको तव्हांजे जेके भर पासे वारा जेके राइश वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में बि जेको इहो सख़्तु ताव पकड़ियल त असांखे शहरी सहूलियतूं ॾिनियूं आहिनि ऐं शहर में रहंदे बि असीं जेको ॿाराड़ियुनि में इन में ख़ासि तौर ते असीं हिकिड़ी तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं त इन तकबंदनि जे हवाले सां पीपुल्स पार्टी जो हिते कमु न हुअण जे बराबरि आहे। पीपुल्स पार्टी जो जेको जी इलाइक़नि जे मुतहदा क़ौमी मूवमेंट पारां जेके वोट दाख़िल कराया वेंदा आहिनि या वोट जूं लिस्टूं या उतनि जे ॻणप हूंदो आहे या खोड़ सारा जेके मसइला हूंदा आहिनि सभ में एक्टिव हूंदा आहिनि, मगर इहे जेकॾहिं हिन वक़्तु जेको मिरपुर ख़ास जे 88 खां करे मुतहदा क़ौमी मूवमेंट सूबाई जी सीट खणे थी, जेकॾहिं इहे ॿाराड़ी जा इलाइक़ा जेके शहर जे इलाइक़ा हूंदे इन्हनि खे ॿाराड़ी जो इलाइक़ो लेखियो वियो आहे, जेकॾहिं इहे इलाइक़ा जेकॾहिं शहरनि में अचनि इन्हनि में तक़रीबन सिंधी आबादी वधीक आहे ऐं इन्हनि ते जेकॾहिं ॿियूं तंज़ीमूं त कोशिशि कनि थियूं, मगर पीपुल्स पार्टी वारा इन में निंड में सुतल ऐं छाजे करे त उन्हनि खे ईअं लॻे पियो त शहर मुतहदा क़ौमी मूवमेंट जे हवाले कयो वियो आहे ऐं ॿाराड़ी उन्हनि जे हवाले कयो। हिन वक़्तु जेको मिरपुर ख़ास जी ताज़ी जेका रिज़ल्ट आई आहे उन में तव्हां ॾिसंदो 32 सीटनि ते जेको मुतहदा क़ौमी मूवमेंट जा जेके उम्मीदवार कामयाबु थिया आहिनि, उन खां अलावा बाक़ी तालुकनि ते सॼो पीपुल्स पार्टी वॾी अक्सरियत सां त कामयाबु थी आहे, मगर शहर हासेकार उन्हनि जे इन्हनि जे तंज़ीम जे हवाले कयो वियो आहे या त शहर में का दिलचस्पी कोन्हे। इन सां गॾु तव्हांखे असीं इहो ॿुधाईंदा हलूं त मिरपुर ख़ास शहर जे अंदरि मुतहदा क़ौमी मूवमेंट जो वधीक सीटूं खणण जो मेन सबबु इहो आहे त मिरपुर ख़ास जे अंदरि 47 वार्ड जे अंदरि 10 वार्डनि ते पीपुल्स पार्टी वारा पंहिंजा उम्मीदवार बीहारे ई न सघिया, उन्हनि लाइ मैदान बिल्कुलु ख़ाली थी वियो। उते या आज़ादु उम्मीदवार बीठा हुआ या ॿिया कहिड़ा, उन में बि जेको 2 वार्डनि ते MQM जा जेके बिना मुक़ाबले उम्मीदवार कामयाबु थिया। उन खां अलावा असीं तव्हांखे ॿुधायो शहर जे अंदरि जी इलेक्शनूं थियूं त मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि पारां उते जेकॾहिं किन हिक ॿिए ते इल्ज़ाम हुया। हिन वक़्तु ताज़ो जेको 3 वार्डनि ते जेके दुबारा ॻणप थी आहे, इन में मुतहदा क़ौमी मूवमेंट जी पहिरीं 33 सीटूं खयूं हुयूं, उन में वरी हिकु दुबारा सीट ते वरी पीपुल्स पार्टी जो उम्मीदवार कामयाबु थियो। हिन वक़्तु मिरपुर ख़ास शहर जी तव्हांखे असीं सूरत हाल ॿुधाईंदा हलूं
त ॿिन्ही तंज़ीमनि पारां जेके बि दरख़्वास्तूं ॾिनियूं पियूं वञनि, जेकॾहिं मुतहदा क़ौमी मूवमेंट वारा सीट खटनि था त हू चवनि था त बिल्कुलु सही आहे, इलेक्शन सुठी थी आहे। जेकॾहिं हुननि जे एतिराज़तनि ते या हू जेकॾहिं आर ओ ऑफिस में हुननि एतिराज़त कया, उन्हनि ते जेकॾहिं दुबारा गिनती थिए थी, हिननि जा पंहिंजा नुमाइंदा बि वेहनि था, त जिते हाराइजनि था उते ही इल्ज़ाम हणनि था त हिते इलेक्शन बिल्कुलु ग़लति थी आहे। इहा ई साॻी सूरत आहे जी पीपुल्स पार्टी वारनि जी बि साॻी जी फंक्शन लीग हींअर इहो इल्ज़ाम हणी रही आहे त ही इलेक्शनूं धांधलियूं थियुनि या इलेक्शन में जेको खोड़ सां सरकारी मशीनरी इस्तेमालु थी आहे। मगर असीं तव्हांखे ॿुधायूं त जेके बि तंज़ीमूं या जेके बि पार्टियूं हाराइनि थियूं ऐं उन्हनि जा इहे ई इल्ज़ाम हूंदा आहिनि। ताज़ो मिरपो ख़ास जी असीं सूरत हाल तव्हांखे ॿुधाईंदा, मिरपो ख़ास में जॾहिं हिते इस्माइल राव आयो त हज़ारनि जे तइदाद में माण्हू जलसे में त आया। मिरपो ख़ास ज़िले जे अंदरि सिर्फ़ु हिकिड़ी जनरल काउंसिल जी सीट मुस्लिम लीग नून खे मिली आहे। उन खां अलावा इमरान ख़ान तहरीक इंसाफ़ जा जेके उम्मीदवार वेठा हुआ उन्हनि खे बिल्कुलु मिरपो ख़ास ज़िले जे अंदरि हिकिड़ी बि सीट न मिली आहे। उन खां अलावा त असीं तव्हांखे ॿुधायूं फंक्शनल मुस्लिम लीग जा सिर्फ़ु 12 या 18 फंक्शनल लीग खे कुझु सीटूं मिलियूं आहिनि, उहे बि काउंसलरी ते मिलियूं आहिनि या वार्डन ते उन्हनि जीती आहे। मगर मुस्लिम लीग फंक्शनल बि शहर जे अंदरि पंहिंजा माण्हू न बीहारे सघी आहे। तोड़े बाराड़ी जे अंदरि जेके बि माण्हू बीहारिया आहिनि उहे बिल्कुलु अहिड़ा कमज़ोर बीहारिया आहिनि। इन करे हिननि लाइ रिज़ल्ट लाइ मेन मसइलो थी वियो आहे। हिन वक़्तु पीपुल्स पार्टी ज़िले में त वॾी अक्सरियत सां कामयाबु थी आहे ऐं उन खां अलावा हाणे जेकॾहिं शहर जे अंदरि उन्हनि खयो त शहर में हिन वक़्तु ताईं बि इहा सूरत हालात आर ओ ऑफिस में दरख़्वास्तनि जूं लाइनूं लॻियूं पियूं आहिनि। केॾीमहिल पीपुल्स पार्टी वारा दरख़्वास्तूं पिया ॾियनि त केॾीमहिल MQM वारा दरख़्वास्तूं पिया ॾियनि। उन हवाले सां अॼु असां सां गॾु जेको हिन असां वीडियो लिंक ते ऐं पंहिंजे ब्यूरो टाइम में बि असां असांजो ब्यूरो टाइम में बि असां तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त मिरपो ख़ास ज़िले जी सॼी मजमूई सूरत हाल इहा आहे। हिकु त मेन कारण इहो आहे त हिन सभिनी तंज़ीमुनि जी ख़ासि तौर ते जेको पीपुल्स पार्टी जी सिर्फ़ु वोटनि जे टाइम ते उनखे माण्हू यादि अचनि था या हुननि खे सभु कुझु यादि अचनि था ऐं उन खां अलावा को बि माना जेका काग़ज़ी कमु हुजे या इलेक्शन कमिशनर वटि ड्यूटियुनि वारा मसइला हुजनि उते किथे बि हीअ अॻु भराई हिननि जी न थी हुई। हिन वक़्तु असां सां गॾु समाजी अॻुवाणा वकील कांजी राणो भील जेको इंसानी हक़नि जो अॻुवाणा उन सां ॻाल्हि ॿोल था करे, तुंहिंजो छा चवणु आहे? कांजी तव्हां इहो ॿुधाईंदो मिरपो ख़ास ज़िले जे 46 यूनियन काउंसिल मां एतिराज़तनि सभु 8 यूनियन काउंसिल ऐं 1 म्यूनिसिपल कमेटी ते इलेक्शन थी आहे। शहर में तव्हां समाजी अॻुवाणा आहियो, तव्हां कीअं था हिन इलेक्शन खे ॾिसो? असल में छा आहे जो जेका MQM आउं सम्झां थो सिंध जी वाहिद सियासी पार्टी आहे जंहिंजो मैकेनिज़म तकबंदियुनि ते इन्हनि ते तमामु घणो ध्यानु हूंदो आहे। ऐं ॿियूं जेके पार्टियूं आहिनि, पीपुल्स पार्टी आहे या फंक्शनल लीग आहे या PTI आहे, उन्हनि जो सिंध में तकबंदियुनि ते हल्का बंदियुनि ते ऐं इन्हनि ते जेको आहे सो या जेको आहे सो अमले जी ड्यूटियुनि ते का दिलचस्पी या का उनजी न हूंदी आहे। तंहिंजे करे हुननि जो हाणे तमामु करे घणियूं अहिड़ा शहर जा इलाइक़ा आहिनि जिन खे हल्का बंदियुनि में खणी करे बाराड़ी में रखिया विया आहिनि, जंहिंमें पा कॉलोनी खे तव्हां ॾिसो, हीअ सियाल कॉलोनी ॾिसो, हीअ पंवर कॉलोनी ॾिसो ऐं हीअ जेका आहे सा मीर कॉलोनी ॾिसो, शहर जे सेंटर में आहिनि। पर जेके हल्का बंदी में ॾिसंदा त उते जेको आहे बाराड़ी में रखियूं वियूं आहिनि। ऐं तंहिंखां पोइ इहो आहे त हितां पीपुल्स पार्टी जी वॾी नाअहली इहो जो शहर जे 10 वार्डनि में हू पंहिंजा उम्मीदवार पीपुल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते बीहारे न सघी आहे। ऐं हितां जा जेके आहिनि पीपुल्स पार्टी जा जेके उहिदेदार आहिनि, चाहे ज़िले जा उहिदेदार हुजनि या डिवीज़न जा उहिदेदार हुजनि, उन्हनि जेको आहे सो प्रॉपर तरीक़े सां सीरियस वठी शहर में वर्क न कयो अथनि। उनजे बावजूदि माण्हू जेको आहे सो वोट ॾेई करे जेके चंद सीटूं बाक़ी जेका आहे सा इहे जेकॾहिं सीरियस वठनि हा ऐं बाक़ाइदे माण्हुनि ताईं अप्रोच कंदा ऐं जेको आहे त माण्हू काफ़ी सीटनि ते इहे जेके आहे पीपुल्स पार्टी खटे पई सघी। ऐं ॿियो इहो आहे त जेका हल्का बंदियूं थियूं आहिनि इहे ग़लति थियूं आहिनि ऐं उते उहो सिर्फ़ु साफ़ करे जेको इलाइक़ो जेको आहे भई वन साइडेड करे ॾिनो वियो आहे, कंहिं पार्टी खे जीअं गिफ्ट तौरु ॾिनो वेंदो आहे त भई तव्हां खटो ऐं तव्हांजो मेयर या तव्हांजो जेको आहे म्यूनिसिपल कमेटी जो जेको चेयरमैन उहो अचे। तव्हां भला इंसानी हक़नि जा कारकुन आहियो, अक़लियतनि जी नुमाइंदगी बि कंदा आहियो। हिन वक़्तु अक़लियतनि जे केतिरनि मेंबरनि खे इलेक्शन में जेको ज़िले जी सीट ते चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन ते? हाणे हिकिड़ो त इहो आहे त जीअं त हाणे अक़लियतनि खे सियासी पार्टियुनि जी तक़रीबन जेको सो एजेंडा ते अक़लियत आहे ई कोन। जेकॾहिं अक़लियत आहे त उहा जेको अपर कास्ट जी अक़लियत, जेके हिंदुनि जा चइजनि त भई जेके रावण आहिनि। हाणे तव्हां ॾिसो नवाज़ शरीफ़ जेकॾहिं ॾियारी मल्हाई आहे त हिंदुनि जे रावणनि सां मल्हाई, आम हिंदू सां न मल्हाई आहे। जे बिलावल भुट्टो मल्हाई आहे तॾहिं बि हिंदुनि जे बि रावणनि सां मल्हाई आहे, आम हिंदू सां न मल्हाई आहे। जेकॾहिं अचे थो इमरान ख़ान त उन में जेको आहे सो आम हिंदू सां न मल्हाई, आम हिंदू उनखे को गिफ्ट न ॾिनी न उन सां मिलियो आहे। तॾहिं सियासी पार्टियुनि ते ग़रीब मिस्किन जंहिंखे शेड्यूल कास्ट
कयो थो वञे ऐं मुल्क जी उहा वॾे में वॾी जेका मज़हबी अक़लियत आहे जंहिंमें कोली भील जंडावड़ा जोगी इहे जेके माण्हू आहिनि हिननि खे ॾिसो हाणे पीपुल्स पार्टी जहिड़ी पार्टी जेका पंहिंजो पाण खे लिबरल पार्टी थी सॾाए उन्हनि 46 यूनियन काउंसिल मंझां हिकिड़ी बि यूनियन काउंसिल ते जेका आहे सा हिननि जेका इलेक्शन थी आहे उन में हिकिड़ी ते बि जेका आहे सा हुननि खे न ॾिनी आहे टिकट पीपुल्स पार्टी चेयरमैन वाइस चेयरमैन या ज़िले काउंसिल ते ऐं उन जो कारण इहो आहे ऐं उहे वाहिद अक़लियत जा माण्हू आहिनि जिते हुनजो 40% वोट आहे ऐं 12 वोट ॾियणु वेंदा आहिनि ऐं इहे तव्हांजा मीर पीर जेके उम्मीदवार हुया हिननि खां तव्हां पुछो हिननि जा संदा घर वारी औरतूं जेको वोट ॾियणु न वियूं हूंदियूं पर इहे ग़रीब मिसकिन हारी मज़दूरनि जा हुननि जा न को कमु थिया हूंदा उनजे बावजूदि हुन माण्हू वोट न आहे पर इहे सियासी पार्टियूं उन्हनि खे टिकट ॾियनि थियूं जिन वटि पैसा आहिनि जेके हुननि जे गाॾियुनि जा ख़र्च भरनि था जेके हुननि जे वॾेरनि जे जेको आहे बंगलनि ते ग़ुलामी कनि था या हुननि जा ख़ासि माण्हू उन्हनि खे आम माण्हू खे ऐं तंहिंखां पोइ बि हिन इलाइक़े जो हिंदू माण्हू जंहिंमें वॾी जेका अक्सरियत में आहे उहो हमेशह अक्सर करे घणो हुनखे पीपुल्स पार्टी खे वोट ॾींदो आयो आहे पर पीपुल्स पार्टी बि हमेशह हुनखे नज़र अंदाज़ कंदी रही आहे पर पोइ बि उहे माण्हू जमहूरियत जे दावादार या जमहूरी पार्टियुनि खे वोट ॾींदा आया आहिनि। ताज़ो भला तकबंदियुनि में सबबु इलेक्शन मुलतवी थी विया जंहिंमें मीरपुखा ज़िले जो 8 यूनियन काउंसिलूं ऐं 1 म्यूनिसिपल कमेटी आहे इन ते हींअर बि असीं ॾिसूं पिया पीपुल्स पार्टी पारां को बि माना वर्क कोन पियो थिए छा सबबु आहे? इन में जेको तकबंदियुनि में हक़ीक़तनि में इहा आहे का सुस्ती ऐं नाअहल इहो त सियासी पार्टियूं जेका सिंध जी इक़्तिदार जी पार्टी पीपुल्स पार्टी आहे उन्हनि जी मुकमल तौर ते नाअहली आहे हू पंहिंजे माण्हुनि जी जेका आहे सा वाह करे या माण्हुनि जी पोइवारी करे उहा नथी करे सिर्फ़ु पंहिंजा इहे मीर पीर जेके आहिनि सा उहे पंहिंजा बब भरण में पूरा आहिनि ऐं हिते पीपुल्स पार्टी में 3 धड़ा ठहियल आहिनि धड़ा रुगो पीपुल्स पार्टी में न आहिनि तव्हां MQ में ॾिसंदव उन में बि 2 खां 3 धड़ा आहिनि फंक्शन लीग में बि 3 धड़ा आहिनि ख़ासि तौर ते पीपुल्स पार्टी तव्हां ॾिसंदव हिकिड़ो जेको आहे पीर जो धड़ो आहे त ॿियो मीर जो धड़ो आहे टियों जेको आहे शाह जो धड़ो आहे त इहे पाण बि हिक ॿिए जा पेर छिकण में पूरा आहिनि ऐं हुननि जो हल्का बंदियुनि ते हिकिड़ो त हुननि पाण खे सम्झ कोन थी अचे ऐं त कीअं कजे छा ऐं हिते जेको आहे असद लीड पे कयो त सॼो हिन इलेक्शन खे पर असद ज़ाती तौर ते हू हींअर फंक्शन में न आहे हुनजी पार्टी जी धणी पाण खे ख़बर कोन्हे त Q लीग में आहे F लीग में आहे P लीग में आहे T लीग में आहे तंहिंजे करे ऐं उहे जेको आहे कॾहिं बि जेके इहे धुरियूं जेके हितां जा मक़ामी जेके फंक्शन लीगी आहिनि जेका मुंहिंजे तजुर्बे या मुशाहिदे मुताबिक़ उहे बि हुननि जी सपोर्ट न कई आहे तंहिंजे हिते पार्टियूं पाण हिक ॿिए जूं मुख़्तलिफ़ पार्टियुनि में जेको हिक ॿिए जा पेर छिकण में पूरियूं हुयूं ऐं जेको हाणे फंक्शन लीग वाहिद पार्टी हिन में सिंध जी पार्टी आहे जेका 20 साल ताईं इक़्तिदार में रही पर हुननि जेको आहे सो ग़रीबनि ताईं हुननि जी अप्रोच न आहे ऐं ग़रीब माण्हू जी हुननि ताईं पहुच बि न आहे तंहिंजे करे जेको हाणे ही कुझु क़दुरु ही फेयर इलेक्शन थियूं आहिनि हाणे दांदिरियूं ज़रूरु थियूं आहिनि जंहिं पीपुल्स पार्टी वारे खे भुल मिलियो त हुन कई MQ वारे खे भुल मिलियो त हुनखे फंक्शन लीग वारनि जिते हुनजा 2-3 ॻोठनि में हुयो जेको उते हुननि बि घटि कोन कई आहे पर आवाज़ जेके ॾिसिजे त काफ़ी इलेक्शन ही बहितर थी आहे ऐं माण्हुनि जेको त वॾा वॾा बुत केराया आहिनि जेके अवाम सां लाॻापियल न आहिनि अवाम सां राब्ते में न आहिनि उहे हींअर बुत जेको आहिनि सो किरी चुका आहिनि। कांजी तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन ही कांजी राणो भील जा तव्हां वीचार ॿुधायो हिन जो इहो चवणो त फंक्शन लीग वारा कंहिंखे हथु ॾियण लाइ तयारु कोन हूंदा आहिनि उन खां अलावा पीपुल्स पार्टी वारा सीरियस वठंदा कोन्हनि ऐं हींअर साॻी इहा कांजी जी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त पीपुल्स पार्टी वारा इलेक्शन जे टाइम ते 10 अंदरि माण्हू त कोन बीहारे सघिया मगर हिन हींअर 3 जेको आहे वार्डनि ते एतिराज़ात हुआ त सुबुह खां करे शाम ताईं पीपुल्स पार्टी जा कारकुन तोड़े हिननि जूं जेके MP उते वेठियूं हुयूं उते रेंजर्स ऐं पुलिस जा वॾा अटाला बि मौजूदु हुआ ऐं सॼो ॾींहुं सुबुह खां करे शाम ताईं फुट पिया हथनि ते वेही हिननि इंतज़ारु थो कयो पिए मगर इन खां पहिरीं जेके उन खां अलावा इहो बि असीं तव्हांखे ॿुधायूं त सिर्फ़ु इहे जेके MP नुसरत सुल्तान ख्वाजा ऐं उन खां अलावा MP खैरुनिसा मुग़ल समेत जेके कारकुन वेठा हुआ मगर ज़िले जो या डिवीज़न जो या ज़िले जा उहिदेदार जेके आहिनि उहे बि उते अचण लाइ तयारु कोन हुआ ऐं त हिकु सियासी पार्टी जा त खोड़ सारा उते माण्हू वेठा हुआ जंहिंजे करे उतां रेंजर्स ऐं पुलिस बि सिक्योरिटी इंतज़ाम संभाल लाइ उते पहुतल हुई ऐं इहा जेकॾहिं महिनत पहिरीं थियल आहे पहिरीं हिननि खे जेकॾहिं इहे कोशिशूं कनि त शायदि इहे मीरपुखा जूं ही जेके 32 जेके वार्डनि ते हुननि जा उमेदवार कामयाबु न थियनि हा। नाज़रीन वठूं था नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर हूंदा। नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु असीं हाज़िर आहियूं। हिन वक़्तु तव्हां सां असां गॾु जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे मसूद वसाण ही मसूद वसाण जेको मीरपुखास ज़िले जे अंदरि जेके नयूं तकबंदियूं थियूं हुयूं या म्यूनिसिपल कमेटियूं ठहियूं इन्हनि ते सिंध हाई कोर्ट में एतिराज़ात दाख़िल कया हुआ उन खां पोइ जेके फ़ैसिला आया आहिनि उन खां अलावा हिकु सियासी पार्टी जे कारकुननि पारां जेको म्यूनिसिपल कमेटी शुजाबाद ते एतिराज़ात दाख़िल कया हुआ ऐं हिन मीरपुखास मंझि जेके एतिराज़ात दाख़िल कया हुआ त जेके ॿारहाड़ी जूं यूनियन काउंसिलूं ठाहियूं वयूं आहिनि मीर आचन या उनजे भर पासे वारा इलाइक़ा उन्हनि खे शहर में शामिलु कयो वञे उन ते जेको हींअर ताज़ो जेको फ़ैसिलो आयो हुन हवाले सां मसूद वसाण सां ॻाल्हि ॿोल था करियूं त मसूद वसाण
खां पुछो था त उहे कहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके मीरपुर ख़ासि शहर जूं सहूलियतूं वठनि था, शहर में मौजूदु आहिनि, मगर हुननि खे स्वीपर बि हुननि जे इलाइक़नि में वञण लाइ तयारु कोन्हे। उन सां था ॻाल्हि ॿोल करियो। मसूद, तकबंदियुनि ते तव्हां कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में एतिराज़ात कया हुआ, उनजो असल मक़सदु छा हो? असां साईं तकबंदियुनि ते एतिराज़ कया हुआ जेके गुज़िरियल 20 सालनि में इलाइक़ा जे मीरपुर ख़ासि जे चइनी तरफ़नि आबादियूं मुख़्तलिफ़ सबबनि जे करे 20-30 साल खां जेके अची शामिलु थिया शहर में, माण्हू मुख़्तलिफ़ सबबनि जे करे के पंहिंजा ॿार पढ़ण लाइ, के माण्हू मज़ूरियूं करण लाइ पूरी डिवीज़न मां माण्हू आया, कंहिं हिकिड़े ज़बान जा नस्ल जा माण्हू कोन हुआ, पर अची शहर में वेठा शहर जी सहूलियतूं हासिलु करण लाइ। पर बदकिस्मती सां जेको 13 मार्च 2013 जो नोटिफिकेट जेको निकितो, उन में हिननि खे ॿारहाड़ी में शामिलु कयो वियो त हीअ ॿारहाड़ी आहे। पोइ असां इन खे नज़र में रखंदे असां पहिरीं इलेक्शन कमीशन खे, पोइ लोकल गवर्नमेंट खे असां हुन सां अप्रोच कई। पोइ सिंध हाई कोर्ट में पिटीशन विधीसीं। उहे इलाइक़ा जेके हाणे शहर आहिनि, मिसाल जी ॻाल्हि आहे, शहर ऐं ॿारहाड़ी जो फ़र्क़ु इहो हूंदो आहे त जेको फारम 7 ते आहे उहो ज़रई इलाइक़ो हूंदो आहे, फारम 2 ते हूंदो आहे उहो शहरी इलाइक़ो हूंदो आहे। अहिड़ी तरीक़े सां ॿियो जो मयार इहो आहे त उहे इलाइक़ा जिते शहर जी सहूलियतूं हासिलु कंदा हुजनि, शहर जी बिजली, शहर जो वाटर सप्लाई, शहर जो ड्रेनेज, शहर जी सुई गैस, उहे इलाइक़ा, ऐं ख़ुदि UC5 जो इलाइक़ो जिते 2 दफ़ा कासिम सियाल 3 दफ़ा मेंबर बि रहियो, मीर ज़मां जे ज़माने खां वठी काउंसलर चूंडदा आयो हुतां खां, उनखे बि हिननि पीर अज़ीम शाह यूनियन काउंसिल में शामिलु करे छॾियो। ऐं उहो माण्हुनि सां वॾी ज़्यादती हुई, उनखे नज़र में रखंदे असां इन मयार मुताबिक़ हाई कोर्ट में वियासीं त शहरनि खे तव्हां शहर करार ॾियो ऐं ॿारहाड़ियुनि खे ॿारहाड़ी करार ॾियो, जंहिंजो फ़ैसिलो 18 सेप्टेम्बर ते सिंध हाई कोर्ट ॾिनो। ऐं उन में पहिरियों दफ़ो इन हथबंदियुनि 70 पिटीशनूं दाख़िल थियूं सॼी सिंध में, ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ हाई कोर्ट में, सिंध हाई कोर्ट कराची ऐं सर्किट बेंच हैदराबाद, सर्किट बेंच लाड़काणो, सर्किट बेंच सखर। उन्हनि गॾाए जेको चीफ जस्टिस साहिबु ॿुधो ऐं 18 सेप्टेम्बर गॾियल फ़ैसिलो हिकिड़ो ॾिनो त ॿारहाड़ी जा इलाइक़ा जेके ॿारहाड़ी जो मयार मुताबिक़ ॿारहाड़ी में शामिलु कयो ऐं शहर जा इलाइक़ा शहर में शामिलु कयो। पोइ इहो ई असांजो पिटीशन जो बुनियादो जेका ऑनरेबल हाई कोर्ट जेका असां अप्रूव कई 18 सेप्टेम्बर ते। असांखे तव्हां इहो ॿुधायो, एतिराज़ातनि सबबु कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में इलेक्शन मुलतवी थी आहे? हिकिड़ो त मीरपुर ख़ासि जे चइनी तरफ़नि खां जेके 4 यूनियन काउंसिलूं हुयूं, जंहिंमें पीर अज़ीम शाह, मीरपुर पुराणी, तुर्क अली मरी ऐं मीर यूनियन काउंसिल मीर आचन। अगरि नयूं तकबंदियूं थींदियूं त वधि खां वधि कंहिंखे फ़ाइदो थी सघे थो? ज़ाहिर आहे वधि खां वधि फ़ाइदो उन्हनि खे थींदो जेके इन इलाइक़े में माण्हू रहनि था, उन्हनि खे फ़ाइदो थींदो हुयो। छाकाणि त शहरी ऐं ॿारहाड़ी जे माण्हुनि जूं इंसाननि जूं ज़रूरतूं मुख़्तलिफ़ आहिनि। शहर वारे माण्हू खे ड्रेनेज घुरिजे थो, उनखे पीअण लाइ वाटर सप्लाई घुरिजे थी, लाइट खपे, उनखे स्ट्रीट लाइट जी ज़रूरत आहे, रोज़ सिहत सफ़ाई लाइ उहा ज़रूरत आहे। उन करे इन इलाइक़े जे माण्हू जेके बि आहिनि उते इन इलाइक़नि में रहनि था, उन्हनि खे फ़ाइदो थींदो। मतिलबु मीरपुर ख़ासि जे लॻभॻि कहिड़ा उहे इलाइक़ा आहिनि या कहिड़ियूं उहे यूनियन काउंसिलूं जेके शहर में हूंदे ई बि ॿारहाड़ी में आहिनि? साईं, बस टर्मिनल जो सॼो इलाइक़ो आहे, माली कॉलोनी सॼी आहे, बुखारी टाउन सॼो शहर आहे, टाउन प्लानिंग ते इलाइक़नि में मंज़ूर थियल इलाइक़ा आहिनि। देह खुत जे नाले ते जेके बि जरवारी शाख जे भर वारा इलाइक़ा आहिनि, उहे सभु शहरी इलाइक़ा आहिनि। उन्हनि जूं शहरियूं गलियूं आहिनि, पकियूं आहिनि, शहर जो उन में उते ड्रेनेज आहे, वाटर सप्लाई आहे, शहर आहे। मसूद, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही मसूद वसाण जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिन ही जेको आहे जंहिं सिंध हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कई त जेके इलाइक़ा शहर में आहिनि उन्हनि खे शहरी सहूलियतूं न पियूं मिलनि, उन्हनि खे ॿारहाड़ी में शामिलु कयो आहे। जीअं मीर मोहम्मद आचन जो ॻोठु आहे, मीर शेर मोहम्मद टालपुर, जेको मीर शेर मोहम्मद मीरपुर ख़ासि शहर जो बुनियादु रखियो, उन जे ॻोठ खे बि जेको ॿारहाड़ी में शामिलु कयो। उन खां अलावा हिन जेके 3 यूनियन काउंसिल ॿुधाए पियो, तुर्क अली मरी, पीर अज़ीम शाह या जेके पुराणी मीरपुर, इहे 3 यूनियन काउंसिलूं इहे बि मीरपुर ख़ासि शहर जे बिल्कुलु लॻभॻि ऐं शहर सां ई गॾनि, मगर इन्हनि खे बि जेको आहे ॿारहाड़ी में शामिलु कयो आहे। अगरि जेकॾहिं इहे शहर जे अंदरि शामिलु हुजनि त पीपल्स पार्टी वारनि लाइ मीरपुर ख़ासि शहर जी सीट जो को मसइलो कोन्हे, सीट आराम सां जीते सघंदा। छाजे करे त इन्हनि 3 यूनियन काउंसिलनि जे अंदरि जीअं तव्हांखे असीं ॿुधायूं, माली कॉलोनी आहे या सियाल कॉलोनी आहे या खाण नाका चौक आहे, इहे सॼा इलाइक़ा जेके आहिनि मीरपुर ख़ासि जे भर पासे वारा इलाइक़ा शहरनि में अचनि था, मगर इन्हनि खे शहरनि मां हटाए करे वार्डनि में म्यूनिसिपल कमेटी में शामिलु न कयो वियो आहे, हिननि खे ॿारहाड़ी में शामिलु कयो वियो आहे। हिन वक़्तु असां गॾु जेको मौजूदु आहे आबादगार अॻणो बि आहे ऐं मीरपुर ख़ासि जो फंक्शन लीग जो बि अॻवान आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुनजो छा चवणु आहे। जावेद, तव्हां असांखे ॿुधाए थो यूनियन काउंसिल चिटोड़ी
जेको आज़ाद ग्रुप इलेक्शन खटे आयो आहे। हाणे जेकॾहिं आज़ाद ग्रुप वारनि जे पोयां पीपल्स पार्टी वारा बि लॻनि पिया ऐं फंक्शनल मुस्लिम लीग वारा बि लॻा पिया न, त हिन खां पहिरीं त उन ग्रुप जी कंहिं बि सपोर्ट कोन पे कई। इहो ग्रुप हाणे केॾांहुं वेंदो? साईं, शुरूआत खां वठी जॾहिं बि ग्रुप इहो इलेक्शन लाइ तयारु थियो तॾहिं खां ई असां सां हुन जूं ॻाल्हियूं शुरू थियूं ऐं उते बाक़ाइदा सिंधड़ी ते असद साहिबु बि हो, ॿिया दोस्त सरफराज़ वारा, असां सभु गॾु हुआसीं। उते बाक़ाइदा ही ग्रुप आयो, हिन ग्रुप इहो ई असांखे चयो त बाबा असांजी तव्हां हिमायत करियो। असां हींअर त न, पर इलेक्शन में जेकी तव्हांजी डिस्ट्रिक्ट काउंसिल जी इलेक्शन थींदी उन में बि असां तव्हां सां गॾु थींदासीं ऐं हमेशह असीं तव्हां सां गॾु रहणु चाहियूं था। महिरबानी करे असांजी मदद करियो। तॾहिं उहो बाक़ाइदा असद साहिबु या ॿियनि दोस्तनि सरफराज़नि असां इहो मुश्तरका इहो जेको गॾिजी वेही फ़ैसिलो कयो त फंक्शन लीग जे प्लेटफॉर्म तां चिटोड़ी ते आज़ाद ग्रुप जी हिमायत कई वेंदी ऐं आज़ाद ग्रुप खां इहा बाक़ाइदा हिकिड़ी ॻाल्हि इहा असां तस्लीम कराई त बाबा हू हमेशह लाइ, चाहे ही इलेक्शन ज़िले काउंसिल जी हुजे, चाहे किथे बि हुननि खे वोट ॾियणो पवंदे, हू फंक्शन लीग खे वोट कंदा। जावेद, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही जावेद जा तव्हां वीचार ॿुधा था ऐं मसूद वसाण जेको पिटिशनर हो त इन्हनि जा वीचार ॿुधा। हिन वक़्तु जेको आहे असीं तव्हांखे ॿुधायूं, जेॾी महिल इलेक्शन अचे थी त सभई सियासी तंज़ीमूं, सभई सियासी पार्टियूं त माण्हुनि खे अक़लियतनि जी बि यादि अची थी वञनि, वोटरनि जी बि यादि अची थी वञनि। जीअं हींअर इलेक्शन जो जेको मुलतवी थी 8 यूनियन काउंसिल ते या हिकु म्यूनिसिपल कमेटी ते, उन्हनि माण्हुनि खे केरु पुछण लाइ कोन्हे, पुछण लाइ तयारु कोन्हे। ऐं जेॾी महिल इलेक्शन हुई तव्हांखे असीं ॿुधायूं त जीअं जावेद जुणे जो ॻाल्हि कई पई त असां सां इहे मिलंदा ऐं तव्हांखे ॿुधायूं सिंधड़ी तालको जेको हो फंक्शन लीग जो, जंहिंमें अॻूणो तालके नाज़िम सरफराज़ जुणे जो बि हिन में तालके नाज़िम रहियो हो, या सिंधड़ी तालको पूरो फंक्शन लीग वठो, मगर फंक्शन लीग जी क़यादत उन खां अलावा हेठि पाण में गुरूबंदी जी पीपल्स पार्टी में गुरूबंदी आहे त अहिड़े ई हिसाब सां फंक्शन लीग में गुरूबंदी हुअण जे करे मिरपुखास जी जेका आहे हिंगोरनू जो जेको वार्ड नंबर 1 आहे, जंहिं ते असद जुणे जो ख़ासि माण्हू जेको गुलाम जाफ़र जुड़े जेके बीहारे वियो, इन खे बि फंक्शन लीग जो टिकट न ॾिनो वियो, इन खे आज़ादु बीहारे वियो। आज़ादु बीहारण जो मक़सदु इहो हो त शायदि पीपल्स पार्टी जा या ॿिया माण्हुनि खे वोट ॾींदा, मगर मिरपुखास जी सॼी पीपल्स पार्टी जो बि ज़ोर हो असद अली जुड़े जे हिंगोरनू जे वार्ड नंबर 1 ते। उते MNA शाज़िया अता मरी ऐं उन खां अलावा जेको PP सेनेटर आहे हरीराम किशोरी लाल, जंहिंजो खोड़ सारा उते अक़लियतनि जे वधि खां वधि वॾो वोट बैग आहे, MNA मीर मुनोर टालपुर, ऐं उन खां अलावा पीपल्स पार्टी जी सॼी क़यादत जूं उते कोशिशि हुयूं। ऐं जॾहिं त असीं तव्हांखे ॿुधायूं असद अली जुणे जो उन जी बि फुल उते कोशिशि हुई त वार्ड नंबर असीं 1 जीतियूं। उन खां अलावा हुनजी जेका भेण आहे फिज़ा जुणे जा, उहा पीपल्स पार्टी सां हिमायत करे रही। मगर असीं तव्हांखे ॿुधायूं त पीर सदरुद्दीन शाह राशिदी पारां जॾहिं मिरपुखास ज़िले जे अंदरि हिते आयो हो असद अली जुणे जे राजगाह ते, हुते इहो फ़ैसिलो कयो वियो त मिरपुखास ज़िलो फंक्शन लीग जे हवाले सां असद अली जुणे जे हवाले कयो वियो। मगर असीं तव्हांखे ॿुधायूं असद अली जुणे जे हवाले कयो वियो, मगर हिननि में पाण में इख़्तिलाफ़ातनि सबबु जेको आहे हिननि खे जेका तमामु वोट घटि मिली ऐं ख़ासि तौर ते हिंगोरनू ते जेका इलेक्शन हुई ऐं उते वधि खां वधि जेका हिननि जो ज़ोर आज़माई, मगर हिंगोरने जे वार्ड नंबर 1 तां असद जो माण्हू जेको आहे किरी पियो, उते पीपल्स पार्टी जो मीर अली रज़ा जेको कामयाबु थियो। नाज़रीन, हाणे वठूं था नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर हूंदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असीं तव्हांखे ॿुधाईंदा जी मिरपुखास जे 3 वार्डनि ते जेके एतिराज़ दाख़िल हुआ, जिन 3 वार्डनि मां हिकु सीट जेका MQM जी खयल हुई ऐं उन ते असीं तव्हांखे ॿुधायूं त जेका MQM जी सीट खयल हुई ऐं उन्हनि ते पीपल्स पार्टी वारनि जा बि इहे ख़ुदशा हुआ। पीपल्स पार्टी वारनि जे एतिराज़ आहे त जेको नंबरी में गरीबाबाद में लॻंदी आहे पोलिंग स्टेशन, उते मुतहदा क़ौमी मूवमेंट जे जेका अमलो जेको मुक़ररु करायो वियो ऐं उन्हनि जेको आहे उते ठपा हयां पिए, जंहिंजे करे उते रेंजर्स बि पहुती विए, कारकुन बि पहुता हुआ। उते रेंजर्स उन्हनि खे छेड़ो छेड़ कया ऐं उतां जे जेका MP आहे नुसरत सुल्ताना ख्वाजा बि पहुती वई। ऐं उन हवाले सां जेको हिननि पाण जेके हिक ॿिए ते दरख़्वास्तूं ॾिनियूं, जेॾीमहिल रिज़ल्टूं आयूं ऐं उन्हनि ते हिक ॿिए जे ख़िलाफ़ु जेका मीडिया ट्रायल हली रहिया, हिकु तरफ़ MQM वारा चवनि था त असांजे ख़िलाफ़ु दादरी थी आहे, ॿिए तरफ़ पीपल्स पार्टी वारा चवनि था त असांजे ख़िलाफ़ु इंतकामी कारवायूं करे जेको आहे असांखे जा उहिदेदारनि खे या असांजे काउंसिलरनि खे हाराए पियो वञे। उन हवाले सां मुतहदा क़ौमी मूवमेंट जो जेको ज़ोनल ऑर्गेनाइज़र आहे मुजीबुल हक़, उन खां अलावा मुतहदा क़ौमी मूवमेंट जो MP आहे डॉक्टर ज़फ़र कमाली, हुन जा असांखे प्रेस कॉन्फ्रेंस जा कुछ लफ्ज़ तव्हांखे ॿुधायूं था त हुनजो छा चवणु आहे? जनाबे वाला बात ये है कि जब किसी को इस तरह से हफ्से बेजा में रख के और इतना प्रेशर दे के अगर आप साइन करवा लेंगे, उसके बाद तो आप कुछ भी कहते रहें। हम कह रहे हैं कि हमारे नुमाइंदे यानी लॉक कर दिया गया, ताला उससे पहले तो नहीं लगा था, उसको ताला लगा दिया गया। जब हमारी बात हुई तो बोला मुझे बाहर नहीं निकलने दे रहे हैं। जब इस तरीके से आप दबाव में, और मुझे ये बताइए
कि पूरे इलेक्शन प्रोसेस के अंदर कैंडिडेट्स को जो है वो पोलिंग स्टेशन से बाहर रखा गया। ये कोई भी कानून नहीं कहता कि कैंडिडेट्स जो है वो पोलिंग स्टेशन से बाहर रहेंगे। ये तो इलेक्शन जो रूल्स हैं उसके अंदर पोलिंग एजेंट, चीफ पोलिंग एजेंट और कैंडिडेट जो है उसको ये कानूनी आईनी इख्तियार होता है कि वो पोलिंग स्टेशन में मौजूद रहे। दूसरी बात ये है कि हमारे ही हमारे कैंडिडेट्स को जो है वो पोलिंग स्टेशन से बाहर क्यों रखा गया, ये बात समझ में नहीं आई। तीसरी चीज़ ये है कि मुख्तलिफ पोलिंग स्टेशन पे हमने देखा कि पीपल्स पार्टी के MNA MPs जो है वो पोलिंग स्टेशन के अंदर मौजूद हैं, और फिर हमने वहाँ पोलिंग स्टेशन के बाहर खड़े होकर हमने उनसे रिक्वेस्ट करके कि जी आप ये अंदर गलत खड़े हुए हैं, आपके पास कोई राइट नहीं है कि आप पोलिंग स्टेशन का विजिट करें, उनको हमने बाहर निकाला है। यानी पूरी तरीके से जब वहाँ पर अगर पूरी इंतज़ामिया मौजूद है उसके बावजूद इस तरह से हुकूमती यानी धुरों का इस पोलिंग स्टेशन के ऊपर फ्रीली विजिट करना ये साबित करता है कि बाकायदा तौर पर हुकूमत इसके अंदर इन्वॉल्व थी। लेकिन बात यह है कि रिज़ल्ट इतना वाज़ेह आया है, क्लियर आया है कि वो शायद इतना बड़ा जो है वो यानी वो जिसमें कहते हैं ना कि खुर्द-बुर्द और गड़बड़ नहीं कर सकें, क्योंकि भरपूर तरीके से मीर पुखास की अवाम ने मुत्तहिदा कौमी मूवमेंट को वोट दिया है। तो अब अगर ये समझते हैं कि हम इंतज़ामी मशीनरी को इस्तेमाल कर लेंगे, तो हमने वाज़ेह तौर पर कहा है कि फिर वो गम व गुस्सा रात से मीर पुखास शहर की अवाम में बुरी तरीके से जो है वो फैल रहा है, और फिर इसी गम व गुस्से में क्योंकि उनके मैंडेट को जो है चुराने की कोशिश की जा रही है, उन्होंने जो एक अपनी चाहत का लगाव का इजहार किया है उसको चुराने की कोशिश की जा रही है। तो हो सकता है कि अगर हमारी बात को नहीं सुनी जाएगी तो ये मीर पुखास की अवाम जो है वो अपना एहतजाज रिकॉर्ड करवाएगी कि जी हमारे वोटों पे जो है वो डाका मारा जा रहा है। ये बुनियादी चीज़ ये है कि ये जो कोई ज़ाब्ता अखलाक नहीं होता कि ज़ाब्ता अखलाक बना दिया गया था। उन्होंने अपनी चीज़ एक जो है वो ठोस दी गई ना कि भाई ये चीज़ है, इसलिए कि उन्हें ये पता था कि अंदर जो है कार्रवाई क्या हुई है, जो कार्रवाई वो कर चुके हैं उसकी कैलकुलेशन कर चुके हैं, उसके हिसाब से आप कोई भी ज़ाब्ता अखलाक बना दें और उसके बाद किसी ये बिल्कुल प्लानिंग के तहत और ये थोपा गया है अपना रिटर्निंग अफसर और DRO की तरफ से। नहीं, मुत्तहिदा कौमी मूवमेंट का मज़हर शेख का मुत्तहिदा कौमी मूवमेंट से कोई ताल्लुक़ नहीं है। मज़हर शेख को प्रेस के ज़रिए जो है वो पार्टी से खारिज कर दिया गया है, पार्टी से निकाल दिया गया है, ठीक है, और इलेक्शन से पहले निकाला है। नहीं, मेरा ख्याल है कि मज़हर शेख का तो इलेक्शन कमीशन या इलेक्शन के अमले से तो कोई ताल्लुक़ नहीं है, मज़हर का तो इलेक्शन के अमले से कोई ताल्लुक़ नहीं है, लेकिन चूँकि हमने उसको फारिग कर दिया है तो फिर वो इलेक्शन के अमले से मिलके उसने ये तमाम चीज़ें ये की हैं। देखिए, हम किसी को पर्टिकुलरली कोर्ट नहीं कर रहे हैं, आपने मज़हर का नाम लिया है, मज़हर का MQM से कोई ताल्लुक़ नहीं है, हम ऑन रिकॉर्ड ऑन मीडिया उसको फारिग कर चुके हैं, ठीक है। अब बात यह है कि जब हमारी दरख्वास्त रिटर्निंग अफसर, डिस्ट्रिक्ट रिटर्निंग अफसर और इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान तमाम के पास चली गई, उसके बावजूद इनका प्रिजाइडिंग असिस्टेंट प्रिजाइडिंग अफसर दोनों लोगों का वहाँ पर लगना ये बात बता रहा है कि वो बाकायदा तौर पर उन्होंने ये कोशिश की है कि जो MQM के कुछ वार्ड्स ऐसे हैं कि जिन पे डाका मारा जाए और MQM से उसको यानी छीना जाए। नाज़रीन, मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जो MP डॉक्टर ज़फ़र कमाली जी प्रेस कॉन्फ्रेंस जा तव्हां जेके हिन जा कुझु जुमला ॿुधाईंदा, असीं तव्हांखे ॿुधायूं त मज़हर शेख लाइ हिन वक़्तु जेका मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट धणी कोन पई थिए। हिन खां पहिरीं टोटल जेके बि इलेक्शनूं थींदियूं हुयूं, सॼो मीर पुखास जी एजुकेशन डिपार्टमेंट मञा लिस्टूं वठी इलेक्शन कमिश्नरनि सां गॾु वेही पंहिंजे माण्हुनि जूं ड्यूटियूं लॻाईंदा हुआ। पीपल्स पार्टी हमेशह हिन ते एतिराज़ कयनि, ॿियनि तंज़ीमुनि बि एतिराज़ कया, मगर हमेशह ही जेको हिननि जो वेझे खां वेझो माण्हू हूंदो। हिन वक़्तु त मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जे जेको MP उनजो इल्ज़ाम आहे त हिन जा जेके अज़ीज़ जेका उते प्रिज़ाइडिंग ऑफिसर या पोलिंग ऑफिसर या इहे वेठल हुआ, मगर जंहिं टाइम ते मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट हुआ त हिन वक़्तु जेको आहे हिननि को पंहिंजा माण्हू बीहारे छॾिया हुआ, हिन जी ॻाल्हि न मञी, जंहिंखां पोइ मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट पारां संदसि पुराणो कारकुन आहे ऐं उन खां अलावा जेको एजुकेशन डिपार्टमेंट जो मज़हर शेख जंहिंखे कढी छॾियो आहे। ऐं हिन वक़्तु जेको ॿई तंज़ीमूं जेके हिक ॿिए ते इल्ज़ाम हणी रहियूं आहिनि त धांधली थी आहे, जेकॾहिं जीते वञनि था त उन महिल धांधली न हूंदी आहे, जेॾी महिल हारजनि था त उन महिल धांधली जा इल्ज़ाम हणनि था। हिन वक़्तु असां सां गॾु जेका पीपल्स पार्टी जी MP खैरुनिसा मुग़ल उहा असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे, हुन खां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुनजा छा चवणा। खैरुनिसा साहिबा, तव्हां असांखे ॿुधाईंदो त PP ज़िले में जेका केतिरियूं सीटूं खटियूं आहिनि ऐं उन खां अलावा छाजे करे मीर पुखास ज़िले जा मीर पुखास म्यूनिसिपल कमेटी अंदरि पीपल्स पार्टी खे खां वधीक मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट सीटूं खणी वई आहे, हुनजो मेन सबबु छा आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा पहिरीं ॻाल्हि त
ओवरऑल सिंध जे हवाले सां बि ऐं ख़ासि तौर ते मीरपुर ख़ास जी तव्हां सवाल कयो त तमामु अफ़सोस जी ॻाल्हि आहे त पहिरें ॾींहं खां वठी इलाही ग़लति तासुर पियो ॾिनो वञे ऐं इहा अहिड़े क़िस्म जी का ख़बर पई अचे टीवी ते हर चैनल ते त मुत्तहिदा जेको आहे मीरपुर ख़ास में मैदान मारे वई त इन में का बि हक़ीक़त कोन्हे। मीरपुर ख़ास जी ओवरऑल सिचुएशन ॾिसंदो त उन में जेका आहे डिस्ट्रिक्ट काउंसिल आहे, टाउन कमेटीज़ आहिनि ऐं 2 म्यूनिसिपल कमेटीज़ जंहिंमें मीरपुर ख़ास म्यूनिसिपल कमेटी ऐं हिकिड़ी म्यूनिसिपल कमेटी शुजाबाद जंहिं ते इलेक्शन जेके मुलतवी थिया आहिनि। हाणे सिचुएशन इहा थी जेको रिज़ल्ट आहे उन में 260 खां मथे पाकिस्तान पीपल्स पार्टी सीट्स खयूं आहिनि। मुत्तहिदा सिर्फ़ु शहर में जेकी इहे तक़रीबन 33 सीट्स खयूं आहिनि, 1-2 खणी 2 मुंहिंजे ख़्याल में 12 को यूसेस मां खयूं आहिनि। उन खां अलावा तव्हांखे ॿुधायां त जेको मुत्तहिदा जो जेको आहे ग्राफ आहे या वोट बैंक खणी चइजे त 88 खां वठी जेका सूरत हाल असीं ॾिसंदासीं त उन खां तमामु घणो हेठि आयो आहे ऐं जेके मुख़ालिफ़ जेके आहिनि उन्हनि खे हिकिड़ो उन्हनि जूं हिकिड़ियूं अजायूं उमेदूं हुयूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे हाणे जेका आहे उन्हनि जो थोरो ग्राफ एतिरो हेठि अची चुको आहे या माण्हू जेको आहे उन्हनि खे वोट कोन कंदा या पीपल्स पार्टी जेका इलेक्शन बि मुश्किल सां विढ़ंदी त उन्हनि खे हिकिड़ो तमामु घणो हिकिड़ो मुंहं ते हिकिड़ी चमाट लॻी आहे इहा शइ ॾिसी त उहे इलाइक़ा जिते असांजो कॾहिं वोट बैंक हो ई कोन उते बि असां पंहिंजा उमेदवार बीहारिया ऐं उते तमामु वाज़े अक्सर सां जेकॾहिं असांजा उमेदवार खटिया बि आहिनि पर जेकॾहिं न बि खटिया आहिनि तंहिं हूंदे बि असां उतां तमामु घणी तादाद में वोट खयां आहिनि। ऐं जेकॾहिं असां इहो बि इन ॻाल्हि ते बि ज़रूरु सोचूं त जिते वोट बैंक कोन्हे त उहो छो कोन्हे, उहो इन करे त असांजूं मारूज़ी हालतूं जेके हूंदियूं आहिनि उहे बि यकीनन ॾिसणियूं पवंदियूं आहिनि, उन्हनि में हक़ीक़तुनि खे बि ॾिसणो पवंदो आहे। त 88 जी इलेक्शन खां वठी जेकॾहिं हींअर ताईं ॾिसंदासीं त हिते मीरपुर ख़ास शहर में तमामु घणी आबादी आहे असांजे जेका आहे मुत्तहिदा जे जेके वोटर आहिनि उन्हनि जी। त इन में को हिकिड़ी शइ उहा सोच रखणु हिकिड़ी गैर सियासी हूंदी त जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी इहा सोच रखे त कंहिं ॿी जमायत खे को हक़ु कोन्हे त उन जी का इलेक्शन जेका उहा विढ़े या उन जी का सीट अचे ठीकु आहे, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आहे उहा सिर्फ़ु पंहिंजे कारकर्दगी ऐं हुसन सलूक जेको आहे या माण्हुनि मंझि उन्हनि खे अहसासु ॾियारणु त पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद जमायत जेका जॾहिं बि इक़्तिदार में अचे थी वधि खां वधि उहो माण्हुनि में रहे थी ऐं उन्हनि जे मसइलनि ॾांहुं ध्यानु ॾिए थी। उहा ॿी ॻाल्हि आहे, असांखे इतराफ़ आहे त उन हद ताईं असां माण्हुनि खे उहो रिलीफ जेतिरो चाहियोसीं पियो उहो बि न थी सघियो, पर तॾहिं बि इहो ज़रूरु आहे की पंहिंजा जेतिरा वसाइल कमु आणींदे असां उन्हनि खे उहो ॾिनो, रिलीफ बि ॾिनो, असां उन सां गॾु बीठा हुयासीं। इहा ई वजह आहे अॼु तव्हां ॾिसो त रिज़ल्ट तमामु हिकिड़ो बहितरीनु असांखे कामयाबी मिली आहे। पर हींअर जेकॾहिं मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट या मुस्लिम लीग फंक्शन वारा इहे इल्ज़ाम हणी रहिया आहिनि त हिन इलेक्शन में धांधली थी आहे, तव्हांजो हिन में मौक़िफ़ छा आहे? अदा हिकिड़ी ॻाल्हि तमामु हिकिड़ी अजीब मूंखे लॻी ऐं असांजे मुत्तहिदा जा भाउर असां हिते तमामु सुठे तरीक़े सां मतिलबु हिक ॿिए सां रहंदा आहियूं हिते मीरपुर ख़ास शहर में ऐं उन जे बावजूदि जेको आहे उन्हनि जा इहे इल्ज़ाम जेके आहिनि उन्हनि खे हाणे छा चइजे, पर इन में का हक़ीक़त कोन्हे, हक़ीक़तनि जो उबतड़ आहे। हिते मीरपुर ख़ास में जेकॾहिं सिचुएशन ॾिसंदो तव्हां त जेको हुकूमती मशीनरी जी हिननि हवालो ॾिनो त हिननि जो थ्रू आउट हिते सियासत जेका मीरपुर ख़ास जी रही आहे TMS में हिननि जा माण्हू आहिनि भर्ती थियल, गैर क़ानूनी बि भर्ती थियल आहिनि या क़ानूनी जेके बि आहिनि हिन जो पूरी तरह उन्हनि ते तसलुत रहियो आहे। इहा ई वजह आहे त तव्हां ॾिसंदो त हिते म्यूनिसिपलिटी जी हालति तमामु बदतरीन रही आहे, जंहिंमें बावजूदि असांजी तमामु घणी काविशुनि जे सुधारो न अची सघियो आहे, छो त असांजा जेके मुत्तहिदा जा भाइर आहिनि उहे सिर्फ़ु असांजी पॉलिसीज़ खे फेल करण जे चकर में पूरी म्यूनिसिपलिटी खे हिकिड़ो यरगुमाल करे ऐं असांखे हिते माण्हुनि खे अज़ाब में रखियो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको हुकूमती मशीनरी इस्तेमालु करण जी ॻाल्हि, जेकॾहिं सभु माण्हू ते तसलुती हुननि जो TMS में ऑफिसर्स ते बि हिननि जो आहे त इहो पॉसिबल हिते कोन्हे। इन खां अलावा इलेक्शन में जेका सूरत हाल रही उन में असांखे ख़ुदि खे इहे तहफ़ुज़ात बि हुआ, शिकायतूं हुयूं की जेके बि ऑफिसर्स हुआ उहे हिननि जी वंगार पे विया मुत्तहिदा जी। हिते 2-3 पोलिंग स्टेशन्स अहिड़ियूं हुयूं
जी वार्ड नंबर 18 आहे जंहिंजी असां रिकाउंटिंग हींअर कराई उन में जी कल्ह थी आहे 3 वार्ड्स ते रिकाउंटिंग थी आहे जिन में 2 वार्ड्स अहिड़ा हुआ जिन्हनि में हिननि असांजे ख़िलाफ़ दरख़्वास्तूं ॾिनियूं हिन में हिकिड़ो असांजो उम्मीदवार खटियल हो ऐं हिकिड़ो वरी आज़ाद हो जंहिंखे असां हिमायत कई हुई बाक़ी हिकिड़ो वार्ड नंबर 18 जो उम्मीदवार हो उहो 2 वोटनि खां हारियल हो ऐं उन में सुबुह खां ई उन वार्ड में इहा सिचुएशन रही त प्रिज़ाइडिंग जेका ऑफिसर हुई आयशा नालो हो शायदि उनजी मिस आयशा हुई उन्हनि जी बैग में जेको आहे ख़ाली बैलेट पेपर्स मिलिया उन खां थोरी देरि खां पोइ वरी कुझु इहो त मुतैदा जा कुझु माण्हू अंदरि वञी ठपा लॻाईंदे बि असां पकड़िया ऐं पोइ रेंजर्स खे आंदो वियो ऐं मामिलो हल कयो वियो पर 3-4 दफ़ा पूरे ॾींहं में उहा सिचुएशन उते रही ऐं इन खां अलावा इन पोलिंग खां अलावा ॿियनि पोलिंग्स ते अहिड़े क़िस्म जी शिकायतूं मिलियूं असांखे पाण खे उहो सुबुह ताणे ॾिना विया कुझु वोट्स असांजा जेके आहिनि ॿाहिरि उछलायल मिलिया ऐं उन्हनि में तीर ते ठपा लॻल हुआ ऐं हिकिड़ियुनि पोलिंग्स ते इहो हुओ त जेके बैलेट पेपर्स अहिड़ा बि असांखे ॿाहिरां मिलिया जिन्हनि खे पुठियां सिग्नेचर बि थियल हुआ त इहा जेका धांधली जा तमामु वॾा सबूत हुआ जेके थ्रू आउट 88 जी इलेक्शन खां वठी असांजा मुतैदा जी जेका जमायत आहे उहो हिते कंदी रही आहे हिन दफ़े ही थोरा बुखलायल इन करे आहिनि ऐं कावड़ में इन करे आहिनि त असां हिन दफ़े असांजो हिकिड़ो वोट बैंक जेको आहे तमामु घणो हिकिड़ो वधियो बावजूदि हिननि जी हिननि धांधलियुनि जे असांजा उहे वार्ड असां खटियासीं जिन्हनि में असांजो वोट बैंक कोन हो त हिकिड़ो वाज़े फ़र्क़ु असांखे जेको आहे ॾिसी त जितां असांखे 100 बि वोट कोन मिलंदा हुआ उते 600 वोट बि खया आहिनि उन्हनि वार्ड्स तां त इन्हनि जो इहे इल्ज़ाम मजाया आहिनि ऐं जॾहिं रिकाउंटिंग जी बि ॻाल्हि ॿुधायां त हिननि जी दरख़्वास्त ॾिनल हुई जॾहिं रिकाउंटिंग थी त उन रिकाउंटिंग में हिननि जो बि नुमाइंदो वेठल हो जेकॾहिं उते अंदरि रिकाउंटिंग में अगरि का अहिड़ी शइ उन्हनि खे हो त पोइ हिननि जो नुमाइंदो उते छो लिखी ॾेई आयो त हू जेका बि थी आहे उहा सेटिस्फैक्ट्री थी आहे रिकाउंटिंग खां पोइ उन्हनि जे नुमाइंदे असांजे नुमाइंदे जी मौजूदगी में जेका ॻणप थी उन में असांजो 18 नंबर वार्ड जो जेको 2 वोटनि खां हारायल हो उहो 50 खां 50 या 51 वोट जेके आहिनि वधीक खणी उहो खटे चुको आहे ऐं 2 जेके ॿिया वार्ड हुआ जेके जिन्हनि हिननि असांजे ख़िलाफ़ एप्लीकेशन ॾिनी उते बि असीं खटियल ई रहियासीं पाण असांजा वोट वधिया इहो सभु कुझु हिननि जे नुमाइंदे जे साम्हूं थियो खैरुनिसा तव्हांजी वॾी महिरबानी नाज़रीन खैरुनिसा मुग़ल जा तव्हां वीचार ॿुधाईंदा हिननि जो चवणु हो त जी मुतहदा क़ौमी मूवमेंट जो MP डॉक्टर ज़फ़र कमाली इल्ज़ाम हणी रहियो आहे त असां जिन जेका जिते ॻणप थी पई RO या DRO वारनि असांजे माण्हुनि खे जेको आहे अंदरि यरगमाल ठाहे छॾियो या छा हो मगर असीं तव्हांखे ॿुधायूं त जंहिं टाइम ते ॻणप हले पई सॼी मीडिया उते मौजूदु हुई मगर उते रज़ामंदी सां हिननि जो हिकु हिकु माण्हू वेठल हो ज़ाहिर आहे जंहिं तंज़ीम जूं सीटूं वञनि थियूं या हारजनि था उहो त हिक ॿिए ते इल्ज़ाम हणंदा रहंदा आहिनि नाज़रीन ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा